नवदेरो में आबादगारनि पाणी खोट ख़िलाफ़ सखर लाड़कानो रोड ते हलियल धरणो ख़त्म करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि भुटा लाड़े वटि हलियल धरणो केतिरनि ई कलाकनि बाद पाण मुरादो ख़त्म करे छॾियो। आबादगार अॻवाननि जो चवणु हो त पाणी खोट सबबि ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि। नोटिस वठी ज़राअत खे तबाही खां बचायो वञे। नवदेरो में आबादगारनि पारां पाणी खोट ख़िलाफ़ सखर लाड़कानो रोड ते हलियल धरणो ख़त्म कयो वियो आहे। तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ नवदेरो जे रिपोर्टर नूर मोहम्मद सूमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? जी मेहताब, सुबुह सवेर नवदेरो सखर लाड़कानो बाईपास से जत भुटा लाड़े वटि तक़रीबन 20 ॻोठनि जे आबादगारनि पारां आयल धरणो 9 कलाकनि बाद पाण मुरादो धरणो ख़त्म करे छॾियो आहे। जॾहिं त आबादगारनि जो चवणो त अरबा जे ॾींहुं इंजीनियर राइट बैंक ऐं इंजीनियर वारे केनाल जे ऑफिस ॿाहिरां पाणीअ जी अचरातू खोट खे ख़त्म करण लाइ धरणो हयो वेंदो। जेसि ताईं पाणीअ जी यकीनी फराहमी मुकमल न कई वेंदी तेसि ताईं धरणो जारी रहंदो। जी नूर मोहम्मद सूमरो, महिरबानी अपडेट जे लाइ।